अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए HRJDO न्यूज़ ऐं वज़ीरुन ख़बर शामिल कयूं था। परवेज़ हुसैन पढ़े खानवाण गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ कैंपस स्कूल खानवाण जे प्राइमरी उस्तादनि जे ॿारनि खे स्कॉलरशिप न ॾियण ते बोर्ड ख़िलाफ़ एहतजाज। ख़बर मौजूद गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ कैंपस स्कूल खानवाण जे उस्तादनि एहतजाज कयो, जंहिंमें सेक्शन हेड शामिर खान कूंदर, मोहम्मद यूसुफ जोकियो, इशफाक अहमद चन्ना, गुलाम मुस्तफ़ा कूंदर, सज्जाद समूह, वली मोहम्मद लोहर, मोहम्मद हसन कूंदर ऐं ताज मोहम्मद भट्टी समेत सभिनी उस्तादनि स्कूल में एहतजाज कयो। उन मौक़े ते उस्तादनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सखर बोर्ड प्राइमरी स्कूल जे उस्तादनि जे ॿारनि खे स्कॉलरशिप ॾियण खां साफ़ इनकार करे छॾियो, जॾहिं त हायर सेकेंडरी स्कूल जे उस्तादनि जी ॿारनि खे स्कॉलरशिप फारम ॾिनो वियो आहे। जॾहिं त हायर सेकेंडरी स्कूल जे उस्तादनि जे ॿारनि खे स्कॉलरशिप फारम ॾिनो वियो आहे, जेको बोर्ड वारा सरासर प्राइमरी स्कूल जे उस्तादनि सां नाइंसाफ़ी करे रहिया आहिनि। जॾहिं त हायर सेकेंडरी स्कूल जे उस्तादनि जी लख खां मथे पघार पिणु आहे, पोइ बि स्कॉलरशिप उन्हनि जे ॿारनि खे थी ॾिनी वञे। छा प्राइमरी स्कूल जे उस्तादनि जे ॿारनि जो हक़ न आहे? जॾहिं त प्राइमरी स्कूल जेको ॿार जो बुनियाद मज़बूत करे थो ऐं प्राइमरी स्कूल जे ॿारनि खे पंहिंजो हक़ नथो ॾिनो वञे। सखर बोर्ड प्राइमरी स्कूल जे उस्तादनि जे औलाद जो मुस्तक़बिल तबाह करणु जेको असां हरगिज़ बर्दाश्त न कंदासूं। असां चेयरमैन बोर्ड, वज़ीर आज़म ऐं तइलीम वारे वज़ीर समेत सभिनी खे अपील था करियूं त महिरबानी करे प्राइमरी स्कूल जे उस्तादनि जे ॿारनि खे 9, 10, 11 ऐं 12 दर्जे ताईं स्कॉलरशिप वारो हक़ ॾिनो वञे ऐं असांजी महिनत कश ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो वञे। वधीक ख़बर ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।